साथियो, मां त तव्हां सां सिंधीअ में ई ॻाल्हाईंदसि, अंग्रेज़ी त मूंखे अचे ई कान। आमिर पंचायत जी इहा जेका मीटिंग आहे उहा निज सिंधियुनि जी आहे। ॾिसो, हूअं उहो चइजे भई सिंधी सभा और समथिंग लाइक दैट, त सभिनी जी भई सभिनी जी हली थी वञे, पर हीअ ख़ासि तव्हांजी आहे, तव्हांखे सभिनी खे सिंधी ईंदी आहे न? हथ मथे कर जिनखे ईंदी आहे, ठीकु आहे, वेरी गुड। जिनखे न ईंदी आहे उहे बि कोशिशि कयो। How many can speak? ॾाढो सुठो। जेतिरा माण्हू सम्झी सघनि था उन्हनि खे ॻाल्हाइण छो ज़रूरी आहे, इहा ॻाल्हि मां 1 मिंट में ॿुधाइणु चाहींदसि। हाणे ॻाल्हि इहा ई आहे त असीं सिंधी सम्झूं था त असांजा माइट बि थोरा रिलैक्स आहिनि, भई मुंहिंजो ॿारु सिंधी सम्झे थो, मां ॻाल्हि जेका चवण थी उहो सम्झी वठंदो। पर तव्हां कॾहिं इहो सोचियो आहे त इन्हनि ॿारनि जा ॿार उन्हनि जो छा थींदो जेकॾहिं इन्हनि जे माइटनि खे सिंधी ॻाल्हाइण नथी अचे त हू पंहिंजे ॿारनि खे सिंधी कीअं सेखारींदा? अजब जी ॻाल्हि इहा आहे त हर को माण्हू हिंदीअ में थो ॻाल्हाए। मां ॿुधायांव, मुंहिंजी हिकु कज़िन आहे, हिकु सौट रहंदी आहे नासिक में, मां उते वेईसांसि त मूंखे चई अची गॾिजी वञ घर में। मुंहिंजो राति खां ॾिस टाइम बिल्कुलु कान्हे, तूं मूंखे ॿुधाए सभु कुझु ठीकु आहे न? हाणे तुंहिंजो जेको फोटो आहे सोनू, भला उहो कीअं आहे? चई सुठो आहे। मुंहिंजो सिंधी ॻाल्हाईंदी आहिंसि? चईसि हा, हुनखे सॼी सिंधी सुठी ईंदी अथई। मुंहिंजो चङो ठीकु आहे, ॾीस फोन, त मां खणी सिंधीअ में 2 कर ॻाल्हायांसि। त छा थी चए, सोनू इधर आओ, आंटी के साथ सिंधी में बात करो। त तव्हां माइटनि जो अहिड़ो ई हाल आहे छा? जे अहिड़ो हाल आहे त उनखे तव्हां अञा मटाए सघो था, तव्हां पंहिंजे ॿारनि सां सिंधीअ में ॻाल्हाए सघो था। तव्हांजा ॿार भले वॾा थी विया आहिनि, जे ॿार नंढा आहिनि त ॾाढो सवलो आहे, खर्ची ॾियण, घुर पैणी सिंधीअ में, एग्ज़ैक्टली मानी खाइणी आहे, गॾु वेहणो आहे डाइनिंग टेबल ते, नंढा ॿार आहिनि, कंपलसरी तव्हां सिंधीअ में ॻाल्हायो, सभु ॻाल्हि सिंधीअ में कयूं। ऐं जे ॿार वॾा थी विया आहिनि, जे ॿार अॼु वॾा थी विया आहिनि, जेके हिते अॼु ख़ासि जिनखे सम्मान मिले थो, जिनखे अॻिते हली करे असांजी सिंधी ॿोली, सिंधी क़ौम जो ॿार आहे, उन्हनि खे एतिरी सम्झ ज़रूरु आहे त पंहिंजी मातृभाषा, पंहिंजी मदर टंग, उनजो सम्मान कीअं कंदासीं, पंहिंजी शनाख्त, पंहिंजी सुञाणप असांखे कायम रखणी आहे। अवर आइडेंटिटी इज विद अवर लैंग्वेज। तव्हां मूंखे ॿुधायो, 4 ॼणा जॾहिं रस्ते था, फीमेल मेल जेके बि वञनि था, लेडीज़ वेंदियूं, कपिड़ा सभिनी जा हिकु जहिड़ा, ऑलमोस्ट सेम स्टाइल, इहो ई मेकअप, इहो ई सभु कुझु, त केरु चई न सघंदो त हीअ सिंधियाणी आहे, या हीअ गुजराती आहे, या हीअ पंजाबी आहे। जेसिताईं ॿोलीअ जा 2 ॿोल तव्हांजे मुख मां कान निकिरंदा, तव्हां चई कान सघंदा। तंहिंजो मतिलबु छा त ॿोली असांजी सुञाणप आहे, इहा असांजी आइडेंटिटी आहे। ऐं घटि में घटि असांखे इहो फर्ज़ त पालणो ई आहे। जॾहिं हिते असीं आया आहियूं जनम वठी, त असांखे पंहिंजो फर्ज़ पालणु खपे। पंहिंजी माता, पंहिंजी जननीअ खे विसारणो न आहे। जन्मभूमि हिकिड़ी असांजी माता, ॿी असांजी जंहिं असांखे जनम ॾिनो, ऐं ती असांजी माता आहे असांजी मातृभाषा। त उनखे न विसारणो आहे, पंहिंजी सुञाणप असांखे कायम रखणी आहे, त असांखे पंहिंजी ॿोली सिखणी आहे। ऐं जॾहिं ॿोली तव्हां ॾिसो, मां ॿुधायांव थी त तव्हां कंहिं बि दूर दराज मुल्क में वेंदा त तव्हांखे को सिंधी माण्हू मिलंदो न, अरे हीअ सिंधी आहे, त तव्हां चवंदा हल हल पहिरीं त हिन सां ई वञी गॾिजो। छो जो सिंधी हुजणु हिकु पंहिंजे में हिकु क्वालिफिकेशन आहे, जंहिंसां असांजी दिलि ख़ुशि थी वञे, असीं मिलूं था। मां हिकु ॻाल्हि इहा त चवंदसि, ॿी ॻाल्हि जेका नौजवाननि लाइ थी चवां, जिनखे पंहिंजो अकुल आहे। हिकिड़ा त ॿार जेके नंढा, जिनखे तव्हां डाइनिंग टेबल ते दॿ कढी करे विहारे सघो था, सिंधी सेखारण जी ॻाल्हि चई सघो था। पर जेके वॾा आहिनि, 18 साल खां मथे आहिनि, या 24 साल जा 25 साल, उन्हनि खे सम्झ में अचे थी असांखे पंहिंजो फर्ज़ पालणो आहे। पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ज़रूरु ॿुधायो त तव्हांजा माइट तव्हांखे नंढपण खां वठी हेॾो वॾो कनि था, सुठी एजुकेशन ॾियनि था, हेतिरा पैसा ख़र्चनि था, तव्हांखे ख़बर आहे न केतिरो ॾुखियो आहे
हेतिरो सॼो पैसो ख़र्च करे, हेतिरो सॼो नाणो ख़र्च करे पंहिंजे ॿारनि खे सुठी एजुकेशन ॾेई दूर दराज मुल्कनि में पढ़िया किथे उन्हनि खे पाण खां जुदा करे असीं पाढ़ियूं था, ऐं पोइ उहे ॿिए जे साम्हूं तव्हां नंढा न नौजवान, नंढा न चइबा, उहे नौजवान जेके आहिनि इहे वॾा आहिनि, इहे अची करे ॿियनि जे साम्हूं पंहिंजे माइटनि जे साम्हूं जॾहिं माइट हुन सां सिंधीअ में ॻाल्हाए थो तॾहिं ॿियनि जे साम्हूं हू हुनखे जवाबु हिंदीअ में ॾिए थो। इहा त पंहिंजे माइटनि जी बेइज़ती आहे न। इहो हक़ जवाननि खे कंहिं ॾिनो आहे त तव्हीं पंहिंजे माइटनि जी बेइज़ती करियो, उन साॻी ॿोलीअ में जवाबु न ॾियो ऐं हिंदीअ में ॻाल्हायो। हीअ ॾाढी दुख जी ॻाल्हि अथव। तव्हां सोचो ज़रा, जेके बि तव्हीं नौजवान ते वेठा आहियो, जिन जूं माताऊं वॾियूं हस्तियूं आहिनि, जिन जा पीअर वॾा माण्हू आहिनि, ऐं उन्हनि जो औलाद ख़ासि करे जॾहिं सिंधीअ में नथो ॻाल्हाए उन्हनि सां, त ॿिया जेके माण्हू गजर चवंदा न, उन्हनि खे लॻे थो पाण हेतिरो प्रमोशन पियो करे सिंधीअ जो ऐं संदसि घर में माण्हू सिंधीअ में नथा ॻाल्हाइनि। इहा केॾी न ख़राबु ॻाल्हि थी लॻे। तंहिंजे करे तव्हां सभई सिंधी ॻाल्हाईंदा, इहा मूंखे पकी ख़ातिरी आहे, ऐं जेके नथा ॻाल्हायो से हाणे कमु करणु शुरू कंदा। इन खां सवाइ सिंधी सिखणु ॻाल्हाइणु ॾाढो सवलो अथव। असांजी लर्न सिंधी ऐप अथव, जंहिंमें लिखणु पढ़णु ॻाल्हाइणु सिखी सघो था। उन खां सवाइ स्पीक सिंधी ऐप अथव। हाणे असांजी टी ऐप अची वई आहे, जंहिंमें प्रोवर्ब्स ऐं इडियम्स यानी इस्तिलाह ऐं पहाका आहिनि। असीं सॼो कमु अहिड़े नमूने करे रहिया आहियूं जो नंढनि ॿारनि खे नर्सरी राइम सेखारे रहिया आहियूं, जीअं उहे उन में इनाम खटण जे लाइ 3 साले खां वठी 8 सालनि जा ॿार हिकु बैग तयारु करे असांखे मोकिलींदा आहिनि। असीं 40 इनाम ॾींदा आहियूं। उनमें 20 कंप्यूटर टैबलेट्स आहिनि ऐं 20 स्मार्ट वॉचिस आहिनि। हाणे वॾनि जे लाइ असां सचमुच ॿुधायूं, असां अहिड़ी हिकु कॉम्पिटिशन रखीसीं। वॾा माना 15 साले खां वठी 25 सालनि जा जेके नौजवान हुआ, उन्हनि जे लाइ असां हिकु कहिड़ी कॉम्पिटिशन रखीसीं, मां बि एक्टर, ऐं उनमें असां ॾाढा सुठा सुहिणा 1 मिंट जा डायलॉग्स जेके रिकॉर्डेड हा वीडियो जा असांजे पंहिंजे ई टेलीविजन मां कढे करे यूट्यूब ते रखियासीं ऐं चयोसीं जंहिंखे बि एक्टिंग में पार्ट वठिणो आहे उनखे ॾिसी उन वांगुरु इहो डायलॉग चई करे असांखे मोकिलियो। ऐं असां इनाम रखिया 15-15 हज़ार रुपए जा 3 इनाम, 10,000 जो इनाम, 5,000 जो इनाम। ऐं तव्हांखे सचमुच सुठो कान लॻंदो इहो ॿुधी त असांखे 50 खां वधीक वीडियोस कान आया, 50 खां वधीक वीडियोस कान आया। HR कॉलेज उते वेठो आहे, जैनिस ते आहे, नेशनल ते आहे, जिन ते असां सभिनी खे वॾो नाज़ आहे। इन्हनि जी हिकिड़ी ॿी तकलीफ़ आहे जेका मूंखे ख़बर पई हुई त मां इहो सोचां पई त इन्हनि सिंधी स्टूडेंट्स जे लाइ छा तव्हांजी पंचायत जे तरफ़ां या तव्हांजे क़ौम तरफ़ां या तव्हांजे तरफ़ां को हॉस्टल जो बंदोबस्तु आहे? छाकाणि जो हॉस्टल जी जेका तकलीफ़ आहे सा सचमुच काफ़ी गंभीर आहे। जेतोणीकि मूं सम्झंदी एड्रेस में आहे तव्हांजे तरफ़ां जेको हॉस्टल आहे, पर हेतिरा सारा सिंधी आहिनि। उन्हनि सभिनी ॿारनि जे लाइ, इन्हनि सभिनी नौजवाननि जे लाइ इन ॾिस में को कमु ज़रूरु थियणु खपे। ऐं मां तव्हांखे बि चवंदसि, ऐं तव्हीं पाण बि ॾिसो, पैसा हिते ई छॾे वञणा आहिनि, खणी कान वेंदासीं, केतिरी बि कोशिशि कयूं। जे छॾे बि वेंदासीं पंहिंजे ॿारनि लाइ, जंहिंजी कहिड़ी गारंटी छा थींदो? उन खां बहितर आहे त हाणे जेसिताईं जीअर आहियूं तेसिताईं इहे सुठा कम पंहिंजी जातीअ लाइ कयूं, पंहिंजी क़ौम लाइ कयूं, जंहिंजे लाइ असांखे पाण ते फ़ख़ुरु थींदो। छो जो सभु कुझु छॾे तूं आहीं पंहिंजे वतन जे ख़ातिर, लेकिन तो साण आंदी पंहिंजी अबाणी ॿोली, सिंधी अबाणी ॿोली। अचो त ॿोली